ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, पोई कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 12 में ॾिठो त श्री श्याम सुंदर जी उद्धव जी के सत्संग जी महिमा ॿुधाइनि था। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 13 शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे श्याम सुंदर जो उद्धव के ज्ञान ॿुधाइण। श्री कृष्ण जी चयो त हे उद्धव, सात्विक, राजस ऐं तामस टे गुण माया जा आहिनि, पर परमात्मा उन्हनि टिनी गुणनि खां अलॻि आहे। जंहिं वक़्तु सात्विक बदन में वधे थो, तंहिं वक़्तु माण्हूअ जो मन धर्म ऐं चङनि कमनि में लॻे थो, ऐं सात्विक सुभाउ वारे खे सभई माण्हू संसार में चङो कोठीनि था। जेको माण्हू क्रोध सां कुकर्म करे थो, तंहिंखे तामसी सम्झणु घुरिजे, ऐं जंहिं जे बदन में राजस वधे थो, सो सुख जी चाहना घणी रखे थो। तंहिं करे ज्ञानी माण्हूअ खे वाजिबु आहे त 8 ई पहर पंहिंजो मन सातोकी रखी अहिड़ो धर्म ऐं कर्म करे जंहिं में मुंहिंजी यादगिरी खेसि न विसरे। प्यारा भक्तों, इहो ॿुधी उद्धव वेनती कई त हे महाप्रभु, जॾहिं माण्हू सम्झे बि थो त ही कर्म बुरो आहे, उन जे करण सां मूंखे दुख थींदो, तॾहिं बि ॼाणी वाणी उहो दुख ॾींदड़ कर्म करे गर्भ ऐं नरक में पइजी सदाईं पियो दुख खणे। उन जो सबबु छा आहे? अहिड़ो कर्म छो नथो करे जंहिं करे जनम ऐं मरण खां छुटी पवे? उहो केरु आहे जो संदसि ज्ञान फेराए खेसि बुरे कर्म पासे थो लॻाहेसि? प्यारा भक्तों, इहो त असल में पाण सभिनी जे मन जो सवाल आहे कि आख़िर छो पाण खे ख़बर आहे त ही शइ सुठी आहे, उन जे बावजूद बि आख़िर छो पाण वञी उन बुरी शइ में था लॻूं? अचो त ॾिसूं भॻवान हिन जो जवाबु छा थो ॾिए। उद्धव जी जो इहो सवाल ॿुधी त्रिभुवन पति चयो त हे उद्धव, उन जे बदन खे बिगाड़ींदड़ 2 शयूं आहिनि। हिकिड़ी आहे तृष्णा यानी के हवस, ॿी कावर यानी के गुस्सो, क्रोध। जॾहिं माण्हूअ खे का बि हवस पैदा थिए थी, तॾहिं क्रोध पैदा थिए थो। इहे 2 शयूं यानी तृष्णा ऐं कावर सभिनी जीवन खां बुरो कर्म कराइनि थियूं, जंहिं करे जीव मुंहुं खां बेमुख रही पंहिंजो परलोक ठाहे नथो सघे। जीअं चोर ऐं ठग नाणे ऐं पराई स्त्री भोगण वास्ते ॿिए जे घर वञी फासियो पवे, तीअं माण्हू जेसि ताईं मुक्त पदवीअ ते नथो पहुचे, तेसि ताईं तृष्णा ऐं क्रोध जे वस थी जनम ऐं मरण जा दुख पियो ॾिसे। जंहिं काम क्रोध खे जीते मुंहुं खे पंहिंजो मालिक ऐं पैदा कंदड़ ॼातो आहे, तंहिंखे ज्ञानी ऐं मुंहिंजो भक्त सम्झणु घुरिजे। इहो ॿुधी उद्धव पुछियो त महाराज, तव्हां सभिनी यदुवंशियुनि खे छो मुक्ति न ॾिनी? हिकिड़े ते दया करणु ऐं ॿिए खे अभागे छॾण जो कहिड़ो कारण आहे? श्याम सुंदर चयो त हे उद्धव, मां तोखे अॻे चई चुको आहियां त ज्ञान ऐं अज्ञान 2 मार्ग आहिनि।
जेकॾहिं हिकिड़ो मार्ग हुजे त कंहिंखे को बि डपु ऐं सोच पूजा ऐं हरि भॼन चङे ख्वाब बुरे कर्म नरक ऐं सुर्ग जो ख़्यालु न रहे हा। हे उद्धव, संसार में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि, हिकिड़ा आत्मा राम ऐं ॿिया दया राम। आत्मा राम उनखे कोठणु घुरिजे जो 8 ई पहर परमेश्वर जो सुमरण ऐं ध्यान में लीन रहे थो। धन ऐं संसारी सुख मिलण में ख़ुशी ऐं उन जे वञण ते दुख नथो करे। ऐं दया राम उनखे चवणु घुरिजे जो संसार में पैसनि, सुंदर स्त्री ऐं आज्ञाकारी औलाद मिलण ते ख़ुशि रहे थो, पर उन्हनि सभिनी जे विछोरे में दुख सम्झे थो। तंहिं करे ज्ञानी माण्हूअ खे घुरिजे त पंहिंजे वर्ण ऐं आश्रम जे धर्म मूजिबि हालत रखी पंहिंजे कर्तव्य खे कॾहिं बि न छॾे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्री कृष्ण भॻवान वधीक अॻिते चवनि था त हे उद्धव, पंहिंजे धर्म खां फिरण करे ब्रह्म हत्या जेतिरो पाप लॻे थो। हिकिड़े दफ़े संत कुमार आदिक ज्ञान जो अभिमान पंहिंजे हृदय में रखी ब्रह्मा खां इहा ॻाल्हि पुछी त संसारी माण्हू जो मन पंहिंजनि भूत आत्माउनि खां कीअं अलॻि थिए थो। असां सभिनी तीर्थनि जो सनानु करे 8 ई पहर परमेश्वर जी कथा ऐं लीला पाण में कंदा ऐं ॿुधंदा रहूं था, तॾहिं बि असांजो मन अॼु ताईं संसारी चान खां अलॻि नथो थिए। तंहिंजो कहिड़ो सबबु आहे? प्यारा भक्तों, जॾहिं ब्रह्मा जी उन सवाल जो जवाबु ॾेई न सघियो ऐं ॿिया देवताऊं बि जेके उते वेठा हुआ से ब्रह्मा ते खिलण लॻा, तॾहिं ब्रह्मा लॼी थी मूं खे यादि कयो। मां उन जी ॻाल्हि रखण वास्ते उते हलियो वयसि। हंस पखी सफ़ेद रंग जो ब्रह्मा जे खाॿे बदन पासे खां ॿाहिरि वेठो हो। तंहिं में प्रवेश करे सनक ऐं ॿियनि वटि हलियो वयसि। उन्हनि माण्हुनि जे अभिमान टोड़ण वास्ते पुछणु लॻसि त तव्हां छा था पुछो। इहा ॻाल्हि ॿुधी संत कुमार चयो त तूं केरु आहीं? मूं जवाबु ॾिनो त मां ऐं तूं अलॻि न आहियूं। बदन जे अलॻि रहण ते बि 5 भूत आत्मा जंहिंखे प्राण चवनि था सो मुंहिंजे ऐं तुंहिंजे बदन में हिकिड़ो ई आहे। तंहिं करे तुंहिंजो पुछणु अजायो आहे। पर जॾहिं तूं अज्ञानी बालक वांगुरु पुछी थो तॾहिं ब्रह्मा जी जो टिनी लोकनि खे पैदा करण वारो आहे सो तोखे छा जवाबु ॾींदो? हे संत कुमार, जीअं अज्ञानी माण्हू पंहिंजे मन में ख़ुशि थी संसार जा सभु सुख भोगे वठे थो पर सचो सुख उनखे नथो मिले, तीअं संसारी वहिंवार ऐं ही शरीर कूड़ो आहे जो परमेश्वर जी माया सां चैन ॾियण वास्ते सचो मालूम थिए थो। जीअं अंधियारे में पयल रस्सी ॾिसी नांग जो शक बाहिजे थो, तीअं घणा ई शरीर नास थियण वारा जुदा जुदा ॾेखारे ॾियनि था, पर 84 लख जूणियनि जे जीव आत्मा में मुंहिंजो प्रकाश रहे थो। तंहिं करे बदन खे रस्सी रूपी कूड़ो नांग सम्झी हिन नास थींदड़ शरीर सां प्रीत न रखणु घुरिजे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 13 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हां जो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।